औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां मोहम्मद सुलेमान आरिजो। अॼु 29 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहा ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा में जेकी अंसारी रहनि था। अलाह रखियो अंसारी पाकिस्तान जे आज़ाद थियण खां अॻु में दरिया पार खां ॻोठ सगिल मां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा में रहियो। अलाह रखे के हिकु पुटु हुयो जान मोहम्मद। जान मोहम्मद खे 4 पुट आहिनि। अब्दुल्ला मोहम्मद मिठल। अलाह रखियो अलाह ॾिनो। अब्दुल्ला खे हिकु पुटु आहे मोहम्मद मूसा। मोहम्मद मिठल खे हिकु पुटु आहे ग़ुलाम अली उर्फ अकबर। अलाह ॾिने खे हिकु पुटु आहे जान मोहम्मद। मोहम्मद मूसा खे 7 पुट आहिनि। अब्दुल्ला उर्फ ज़मीर हुसैन। अलाह रखियो परवेज़ अली, अयाज़ अली, फयाज़ अली, रियाज़ अली, सदोरो। ग़ुलाम अली उर्फ अकबर खे हिकु पुटु आहे नूर मोहम्मद। जान मोहम्मद खे 3 पुट आहिनि दिलावर अली। अलाह ॾिनो। ग़ुलाम शबीर उर्फ इसरार। अलाह रखे खे हिकु पुटु आहे। ॿियो शुजरो आहे ख़ैर मोहम्मद अंसारी जो। ख़ैर मोहम्मद अंसारी ठुल्हा बाकरानी स्टेशन खां लॾे अची ॻोठ ख़ैर मोहम्मद आरिजा में रहाइश इख्तियार कई। ख़ैर मोहम्मद खे 2 पुट आहिनि अरबाब अली, ग़ुलाम हुसैन। अरबाब अली खे 5 पुट आहिनि ताज मोहम्मद, ग़ुलाम कादिर, मोहम्मद सुलेमान, यार मोहम्मद, ख़ैर मोहम्मद। ग़ुलाम सेन खे हिकु पुटु आहे मोहम्मद पीरल। ताज मोहम्मद खे 2 पुट आहिनि मोहम्मद पीरल, फैज़ मोहम्मद। ग़ुलाम कादिर खे 2 पुट आहिनि ग़ुलाम हुसैन, नवीद अली। मोहम्मद सुलेमान खे 2 पुट आहिनि इमरान अली, फरमान अली। जज़ाकल्लाह।